नाम गिधे जंजे टुटन जंजीरा पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंजे टुटन जंजीरा अड़े कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ दुआ कर अल्लाह ताला असांखे सहाबा किराम जो ऐं औलिया किराम जो दरवाज़ो नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात के फख्र हासिल आहे जो असां सहाबा जा भी गुलाम उन सां गॾो नबी पाक जे उम्मत जे वलियन जा भी गुलाम आहियूं। ऐं पीरान पीर हुआ जंहिं बुढ़ा बेड़ा तारिया ए मुल्ला तव्हांखे चवंदा क़ुरान में ॾेखार हदीस में ॾेखार किताब में ॾेखार अलाह ॿोड़ण ते पीरान पीर तारण ते अलाह खे मारे वियो अलाह बुढ़ड़ी जो बेड़ो ॿोड़ियो वरी पीरान पीर कीअं तारियो तंहिंजी माना अलाह खां मथे आहे इन अंधन सम्झो कुझु कोन्हे। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाईंदो आहे इन नशा नुग़रिकुहुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। कुरान आहे न बा कुरान आहे न सही सूरत यासीन आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन नशा नुग़रिकुहुम जेकॾहिं मां रब चाहियां असां घुरऊं कंहिंजो बेड़ो ॿोड़ियूं फला सरीख़ लहुम हुन जी को बि दाह कोन ॿुधंदो आहे वला हुम युनक़ज़ून ऐं ॿुॾल बेड़े वारे खे को कोन तारींदो आहे को कोन बचाईंदो आहे। मुल्ला इते बीही रहियो चवे थो ॾिसो अलाह चयो आहे को बचाइण वारो कोन्हे पर अॻिते त हल अल्लाह ताला फरमाए थो इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इला हीन। वक़्तु मुक़ररु अची वेंदो आहे जेकॾहिं अल्लाह जी रहमत अची वेंदी आहे त बुढ़ो बेड़ो बि तरी वेंदो आहे। इल्ला रहमतम मिन्ना मगर असांजे रहमत अची वञे इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इला हीन। अड़े बुढ़ड़ी जो बेड़ो बुॾी थो वञे पोइ ॼञ गरक थी वई आहे घोट गरक थी वियो आहे कुंवार गरक थी वई आहे ॼानी गरक थी वञनि था पिया ओ मुंहिंजा अदा बुढ़ड़ी वेचारी पंहिंजे मुर्शिद खे सॾ थी करे उनखे वेसा हो मुर्शिद चयो हो लौ कान मुरीदी बिल मशरिक़ व अन बिल मग़रिब व कशफत औरतुहू लसतरतुहा। मुंहिंजो मुरीद सिज लहण वारी जाइ ते हुजे मां सिज उभरण वारी जाइ ते हुजां मुरीद जो कमु आहे सॾण पहुचण कमु मां अब्दुल कादिर जीलानी जो माई मुरीद ॼाणी ही अबा छा हुई ॾाढे जो छा हुई मरीज़ ॼाणी कान ही छा हुई। अॼु मूंखे हिकिड़े माण्हू चयो साईं पीर साईं पागारे जा मुरीद वहाबी थी विया आहिनि। छा चई पीर साईं पागारे जा चओ मां थो चवां छो था ॾियो पीर साईं पागारे जा मुरीद वहाबी थी विया आहिनि। मां चयोमांसि ॻाल्हि ॿुधो मुरीद मथे या उम्मत मथे तव्हां चओ ॾाढे ॻाल्हाए अबा मुरीद मथे या उम्मत मथे छा थी पियो जे पीर पागारे जा मुरीद वहाबी थिया नबीअ जो उम्मती वहाबी थी वियो जे मुरीद वहाबी थियो त छा थी पियो अब हा हुया न हे जेके वहाबी थिया नबी जा उम्मती हर का जान ॻाल्हाईंदा हलो जे नबीअ जो उम्मती खरी सघे थो त पीर पागारे जो मुरीद बि खरी सघे थो पर मूंखे यकीन आहे पीर पागारे खे जेको दिलि सां मञींदो उहो कोन खरंदो बाक़ी गासलेटी डीज़ल मुलो खरी वेंदो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार हक़ चार मुरीद अथव ॿ क़िस्म जा हिकिड़ा उहे मुरीद आहिनि चवंदा आहिनि कुझु न मिले छा बि थी पए पर मुर्शिद राज़ी अलाह राज़ी रसूल राज़ी। हिकिड़ा वरी उहे आहिनि त यार मुर्शिद कयूं था स्कूल मिलंदो रोड मिलंदो बिजली मिलंदी नौकरी मिलंदी सियासत में कुझु न कुझु असांखे टेक थी पवंदी मुर्शिद वठूं था पिया मुंहिंजा ॾाढा सियासी पीर वठो वेठा आहिनि ऐं रूहानी मुरीद वरी मुलो डीज़ल वठो वेठा आहिनि। ख़ुदा अहिड़नि मुरीदनि खां पीर पागारे खे बचाईंदो चओ आमीन। पीर पागारे खे अहिड़े मुरीद जी ज़रूरत ई कान्हे का अड़े जेकॾहिं पीर पागारो न वहाबी हुजे हा त वहाबनि खे मदरसो ॾेई छॾे हा। अल्हम्दुलिल्लाह जामिया राशिदी आहे जंहिं पूरी सिंध में फैज़ पखड़े छॾियो आहे जंहिं ठेड़ीअ जो देवबंद जो लाह कढी छॾियो आहे अहिड़ो बुनियाद पचई जो पीर पागारे जो मदरसो न हुजे हा त ख़ुदा जो क़स्म वहाबी मथो खाई वञनि। तव्हां पुछो आलमनि खां ॿिए खे क़दुरु कोन्हे अल्लामा रहमानी साहिब खां पुछो त हज़रत क़िबला पीर साहिब पागारे जी दीनी ख़िदमत केतिरी आहे दुआ कयो हिन दरगाह खे ख़ुदा क़यामत ई आबाद फरमाए।
अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। इहा ई दरबार आहे जंहिं दरबार ते क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो रोज़ ज़िक्र 800 तालिबुल इल्म पढ़नि था पिया, मुजादा 25 उस्ताद पढ़ाइनि था पिया। अहिड़ियूं 70 शाखूं आहिनि पूरी सिंध में आहिनि। मां नंढड़े खां नंढड़ो मिस्कीन माण्हू आहियां। असांजे मदरसे में बि 250 मुसाफ़िर शागिर्दनि खां अलावा शहर जा शागिर्द पढ़नि था। 50 मुसाफ़िर शागिर्द आहिनि, 250-300 शहर जा शागिर्द आहिनि, 3-4 उस्ताद आहिनि। ख़ुदा जे फज़ल सां दीन जो कमु हले पियो। अहिड़ियूं 70 शाखूं आहिनि पूरी सिंध में जेका पीर साईं सरदार जे दुआ सां कमु हले पियो। अल्हम्दुलिल्लाह। पोइ जेकॾहिं पीर साहिब जेको मुरीद सदाए वहाबी थी वञे त पीर पागारे खे परवाह कान्हे का। इहो मुरीद न सम्झजा, इहो सियासी मुरीद सम्झजा। दुआ कर छॾ अल्लाह असांखे हिदायत नसीब फरमाए। दुरूद पढ़, मां ॻाल्हि पंहिंजी पूरी ॻाल्हि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। कावड़ तव्हां ते कोन कंदा, मूं ते कंदा भली कनि। सम्झो था न था? लोह लोह खे वठींदो आहे, मां हुनखे सम्झां थो पियो। तव्हां ते कोन कावड़ कंदा, मूंखे भली कनि। मूंखे ख़बर आहे त कहिड़ा सुनी आहिनि, कहिड़ा वाबियनि, ऐं कहिड़ा था सियासी मुरीद सॾाइनि, कहिड़ा था पका मुरीद सॾाइनि। वो ज्यादा मुर्शिद उनखे वठिबो आहे जंहिंजे तरीक़े ते हलबो आहे। हा या न? तरीक़ो कंहिंजो वठिबो आहे? मुर्शिद खे वठिबो। मुरीद रोज़े धणीअ जो तर्जुमो पढ़ंदासीं, अमरोटीअ जो। दरगाह वारे मुफ़्ती साहिब तर्जुमो क़ुरान जो कयो आहे, उहो न वठंदासीं, उहो न पढ़ंदासीं। दरगाह जी मलफूज़ात कोन पढ़ंदासीं। दरगाह जे आलमनि जा किताब, इहे त मुल्ला रुगो ॻाल्हियूं कंदा। दरगाह वारा मौली क़ुरान कोन पढ़ंदा। हाणे पोइ जॾहिं दरगाह वारा मौली क़ुरान कोन था पढ़नि त दरगाह वारो पीर छो वरितो आहे? पीर बि ॿियो वठंदो को घणो क़ुरान पढ़ी ॿुधावई, पर उन्हनि जे पीर वटि न का रोड, न को रस्तो, न का बिजली, न को छा। हाणे इन कम लाइ त पीर वठिणो खपे न। ओ मुजादा यादि रखजांइ, अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू तो असांखे लालच खां बचाईंदो। असांखे उहो कामिल मुर्शिद नसीब करे जेको हिते बि गॾा, क़ब्र में बि गॾा, क़यामत में बि गॾा। हा साईं, ॻाल्हि ॿुधजां। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे ॿुढड़ी सॼो। हा या न? छा पई चवे? मुल्क तेरा बगदाद है, आंगन कम मुश्ताब है, या अब्दुल कादर जीलानी, या गौसल आजम जीलानी। सुभान अल्लाह त कयो। हसन हुसैन दा पोता ई विच हुजूर खड़ोताई, ऐब मुरीदा धोताई, या अब्दुल कादर जीलानी, या गौसल आजम जीलानी। सुभाणे तव्हांखे चवंदा क़ुरान में ॾेखार, क़ुरान पढ़ियो अथमि, हदीस में ॾेखार कहिड़े किताब में आहे। हाणे हवालो मां थो ॾियां, नालो मां थो खणा, यादि तूं कजां। मुल्ला खे खुटी खणे त किताब बूथ में हणजांसि। मौलवी अशरफ अली थानवी वहाबिन देवबंदन जो पीर आहे। उन पंहिंजे किताब जमालुल औलिया में लिखियो आहे, उन पंहिंजे किताब इमदादुल मुश्ताक ॿिन्ही में लिखियो आहे। चवे थो हिकिड़ो ॿेड़ो न, ॿ ॿेड़ा न, पीरान पीर जे नज़र सां कई ॿुढा ॿेड़ा तरी विया। इमदादुल मुश्ताक वारो से लिखे पियो, जमालुल औलिया वारो अशरफ अली थानवी लिखे पियो त हिकिड़ो ॿेड़ो न, चए थो पीरान पीर जी नज़र थी कई ॿुढा ॿेड़ा तरी विया। अब्दुर्रहीम खां छो थो पुछे? अब्दुर्रहीम ते छो थो कावड़ करी? साईं असांजे मौलाना हाजी मोहम्मद इदरीस ते छो थो कावड़ करे? पुछ पंहिंजे नाने खां न, अशरफ अली थानवी खां, तो छो लिखियो आहे असां देवबंदन जो बूथ हेठि करे छॾियो थी? जेकॾहिं तव्हांजो अकाबिर मौलवी मञे थो पियो त कोई मञणो पवंदो त पीरान पीर जी करामत हक़ आहे। चओ पीरान पीर जी करामत। ऐं इहो बि मसइलो ॿुधी छॾियो त ॿेड़ो ॿोड़ींदो बि अल्लाह आहे, तारींदो बि अल्लाह आहे। चओ ॿोड़ींदो केरु आहे, तारींदो केरु आहे? पीरान पीर छा कयो? दुआ घुरियईं। गौस पाक छा कयो? पर गौसल आज़म जहिड़ो जवान दुआ घुरे अल्लाह रद कंदुसि। जंहिं 40 साल रातनि जा सोमहणीअ जे वुज़ूअ सां फजर जी निमाज़ पढ़ी आहे। अहिड़ो को वली त ॾेखार मूंखे, अहिड़ो को पीर त ॾेखार जंहिं 40 साल सोमहणीअ जी निमाज़ पढ़ी उन वुज़ूअ सां वेही जो इबादत में लॻे, सॼी राति गुज़री वञे, मथां फजर अची वञे, साॻे वुज़ूअ सां वरी फजर पढ़े। हिकिड़ो ॾींहुं न, हिकिड़ी राति करे ॾेखार, ॿिए ॾहाड़े ते उथंदे ई कोन। हज़रत पीरान पीर 40 साल रातनि जा बिना नागे जे, बिना कंहिं ॻाल्हि जे, मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 40 साल रातनि जा फजर जी निमाज़ सोमणीअ जे वुज़ू सां पढ़ी आहे। अड़े जे अल्लाह खे एॾो रिझायो, सच ॿुधा इन जी दुआ रद थींदी? ज़ोर सां ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए। पीरान पीर जे कराम सां बिजली बची वई अथव। सलाह सलाह बुलंद आवाज़ आहे।
मुसलमान भाइरो, असां अहले सुन्नत जमात जो ईमान ऐं अक़ीदो आहे त गौसल आज़म जी दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाई। कंहिं क़बूल कई ऐं ॿेड़ो कंहिं तारियो। पोइ जेकॾहिं गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जी दुआ क़बूल थी त मुजादा मजाज़ी तौर चइबो आहे त पीरान पीर ॿेड़ो तारे ॾिनो। इन जे करे जो अल्लाह पाक जे दरबार में दुआ घुरियई, अल्लाह हुन जी दुआ क़बूल फरमाई, बुढ़ा बेड़ा तरी विया। एतिराज़ करण वारा तूं अशरफ अली ते एतिराज़ कजां, गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जी करामत खे सॼो जहान मञे थो पियो। अल्हम्दुलिल्लाह क़यामत ताईं पीरान पीर जो फैज़ हलंदो रहंदो। गौसे पाक ख़ुदि फरमायो आहे, पाण फरमाइनि था पिया त ॿियनि वलियनि जा पखी मुर्ग बोले 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 बंदि थी विया, मुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो रहंदो। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात असांखे जेको ज़िक्र ॾसियो आहे उन में बुनियादी ॻाल्हि आहे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह वारा असांखे ॾिसो या ला इलाहा इल्लल्लाह, इन जो मतिलबु छा आहे? अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद आहे ई कोन को, इबादत जो लाइक़ु हिकिड़ो आहे। अरे जंहिं मुर्शिद जो ॾसु ई हो आहे ला इलाहा इल्लल्लाह, उन जी जमात मुशरिक थींदी? कॾहिं कान थींदी। ख़ुदा जो कसम आहे, असांजा पीर, असांजा फ़क़ीर, असांजा दरवेश न चंदो कनि, न रसीद बुक छपाइनि, न कंहिं वॾेरे जी ख़ुशामद कनि, घर वेठा आहिनि। जनी दाद न बिजो तन्ही तुंहिंजो आसिरो, अड़े पोइ उभारी सिजो अवल ॾींहुं उन्हनि खे। हिन जा मुला पिनी 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 छता थी पिया आहिनि, ज्यादा जुतियूं घसियूं अथनि। छल न को ठीकेदार ॾिसनि, वाह सही तूं वॾो मुजाहिदा मुवाहिदा, 2-3 लख तॾहिं मस्जिद ठाराया, 2-3 हज़ार खीसे में, 2-3 हज़ार मस्जिद में, नाना नूरा लेखा पूरा। हे मुवाहिद आहिनि जेके सेठनि जे दरवाज़नि ते धिकियूं खाइनि। अल्हम्दुलिल्लाह औलिया अल्लाह जो सबक़ आहे। कहिड़ो सबक़ आहे? छा खां वञी थो बेली बि ॿियनि जो, वठो कंजक करीम जी जग जो वाली जो, अरे सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी। मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठड़ा भाउ, मां अर्ज़ु पे कयो त उन शख़्स खे हज़रत फारूक आज़म मारे विधो। माण्हू दाह खणी आया, नबी करीम अलैहिस्सलाम घुरायो। अल्लाह पाक फरमायो त मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, उमर जी तलवार सां मुनाफ़िक मोह आहे, मुस्लमान मोह ई कोन्हे को। ये मोमिन आहिनि ई के न के, मोमिन हुजनि हा त तो मुहम्मद मिठे जो फ़ैसिलो क़बूल कनि हा, तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल न कयो। हाणे मोमिन आहिनि ई के न के, तव्हांखे रसूलुल्लाह जो फ़ैसिलो क़बूल आहे? अल्हम्दुलिल्लाह। नबी करीम जी ज़ात बाबरकात जो जंहिंखे फ़ैसिलो क़बूल आहे उनखे महबूब जो दुरूद वणंदो या चिड़ाईंदसि? आज़ान खां अॻु में सलात था पढ़ो, काथे आहे? बिलाल कान पढ़ी ही। पुछेसि भला तूं ॼाए हिते पके में फैज़गंज में, निपने हिते, तो बिलाल कोन ॾिठो, तोखे कंहिं ॿुधायो? किताब पढ़ त ख़बर पवंदा, दुरूद पढ़ तोखे मां महबूब मोहम्मद जी हदीस ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। मुंहिंजो आका मेराज ते वियो हो, हक़ आहे मेराज। अड़े तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार, कोड़े कीरत आया मांझी मणियादार, तन गढ़ऊं ॿाहिरि ॻायो सारी सभ जमार, पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार, आओ मथां हूं मंगणा चढ़ी दुर दुआर, अतहियात लिल्लाह व सलवात व तय्यबात खिली कयई खीकार, अस्सलामु अलैका अय्युहन नबियो व रहमतुल्लाहि व बरकातुहू, इया परूड़ज पचार, पोसुयो सब संसार त मुल्क ॾिनई महबूब खे। मुंहिंजो हबीब ला मकान ते वियो, तूं चंदे त बेटा इहो जो बैत मां नथो वञा, पर ॿुध हदीस। साईं फरमाइनि था रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास, मूंखे ख़ुदा जो कसम आहे मां ला मकान ते हिन मथे वारनि अखियुनि सां वञी रब ॾिसी आयो आहियां। मथे वारनि अखियुनि सां अल्लाह ॾिसी आयो आहियां। नबी थो चवे, एतबार आहे। हे वरी छा चवंदई? जे ख्वाब हो, तसव्वुर हो, रूहानी मेराज हो, जिस्मानी कोन हो। अरे अहिड़ो आका जो जिस्मानी मेराज हो जो महबूब दस्तार सूधो, चादर सूधो, कमीस सूधो, गोॾ सूधो, पर पंहिंजे पेज़ार सूधो मुस्तफ़ा मथे आहे। अल्लाहु अकबर।
हक चार यार भेज पाया नथी वणे ॻाल्हि यार अला ही न वणे त पोइ छा ॿुधायां सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। दोस्तो ॿुधो महबूब से फरमाइनि था जॾहिं मां अल्लाह जो दीदार कयो त अल्लाह जे हुकुम सां मूंखे जन्नत जो सैर करायो वियो। छा जो सैर? जन्नत त का ॻाल्हि ई कान्हे का मुंहिंजे हबीब अला। नबी से फरमाइनि था क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह। अरे आका त आका है पर आका जे सदके जेको नंढड़ो मोमिन आहे नबी से फरमाईंदो आहे मोमिन मरंदो आहे मरण सां क़ब्र हुनजी जन्नत जो बाग़ बणिजी वेंदी आहे। मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़। चओ चओ मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़। अरे जेको जन्नत जो बाग़ मोमिन जी क़ब्र आहे त आका जे लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मोहम्मद अरबी त मदीने में नमाज़ बीठो थो पढ़ाए आलम वेठा आहिनि। हदीस मां तोखे ॿुधायां नमाज़ पढ़ाईंदे पढ़ाईंदे आका बाह मथे कई वरी हेठि कयूं नमाज़ पढ़ायूं असहाबनि ॾिठो जॾहिं वांदा थिया असहाबनि जो क़िबला नमाज़ में बाह यकी मथे करे बीठा छा ॻाल्हि आहे। पाण फरमाइनि था जॾहिं अल्लाह अकबर कयमि मुसल्ले ते बीठुसि नमाज़ शुरू कयमि अञा जो निहारियां त जन्नत मां मुहम्मद जे अॻियां बीठी आहे। जन्नत में अंगूरनि जूं वलियूं हुयूं हिकिड़ी वल जा छुगा अंगूरनि जा भित खां ॿाहिरि लड़की रहिया हुआ। दिलि चयो त हे पटे पंहिंजे असहाबनि खे खारायां पर पोइ चयमि त न जन्नत जी शइ दुनिया में न ईंदी आहे इहा आख़िरत जे लाइ आहे। इरादो पोइ तर्क करे छॾियुमि पर जे चाहियां हा त जन्नत जो अंगूरनि जो छुगो पटे खाराया हुआ पर ॿुधो अहिड़ो हुजे हा जो क़यामत ताईं कोई खुटाए न सघेसि। हा हे त मुंहिंजे आका जे हथ जो कमाल आहे। मुंहिंजे हबीब खे रुॻो बादगी करणी आहे। जन्नतुल मावा किथे आहे ख़बर अथव? दरिया रोड में आहे। ॾाढे ॻाल्हायो बाबा अकरी में आहे लालूकोट में आहे। अल्लाह ताला कुरान में फरमात इंद सिदरतुल मुंतहा इंतहा जन्नतुल मावा। सिदरतुल मुंतहा जेका सतन आसमान खां बि मथे आहे उते सिदरतुल मुंतहा खां बि मथे जन्नत आहे। मुस्तफ़ा करीम मदीने में आहे पर बाह मुस्तफ़ा जी सतन आसमान खां मथे आहे। हबीब खे जन्नत जो सैर करायो पाण सैर करे मोटी आया मदीने में बिलाल खे फरमायो बिलाल चे लब्बैक या हबीब ज़ुल जलाल। पाण फरमायो बिलाल ॾाढो भाग वारो आहे चे बिला सभु सदको तुंहिंजो आहे। कंहिंजो सदको आहे? तुंहिंजो सदको आहे। छा ॻाल्हि आहे? चई कि महबूब फरमाए था मां जन्नत में वञा त तुंहिंजे जुतीअ जे हलण जा गिसकाट मां जन्नत में पाण ॿुधा। जन्नत में तुंहिंजे जुतीअ जे हलण जो आवाज़ मां मोहम्मद ॿुधी आयो आहियां। वाह गुलाम तुझा मुझे हबीब जी नजर से ॾिसो आ गया जब मौज में कतरे से दरिया बंदे से मौला कर दिया। महबूब जी नजर थी वञे त बंदे मां गुलाम मां मौला बणाए छॾी। बिलाल सोचे कि बिलाल मुंहिंजो त को अमल कोन्हे पाण फरमाए था को मख्फी अमल आहे तुंहिंजो ओ ॿुधाए कि हाओ कि बिला ॿियो अमल को बि कोन्हे हिकिड़ो अमल कंदो हा कहिड़ो कंदो हा या रसूल अल्लाह जंहिं महिल बांग जो टाइम थींदो आहे वुज़ू कंदो आहियां वुज़ू करे ॿ रकातूं तहियतुल वुज़ू जा पढ़ंदो आहियां तहियतुल वुज़ू पढ़ी पोइ दुआ घुरंदो आहियां दुआ घुरण खां बाद में तो मुहम्मद ते सलात पढ़ी पोइ बांग ॾींदो आहियां। सम्झ में ॻाल्हि आई अलाए कान आई? पहिरीं वुज़ू कंदो आहियां चओ चओ पहिरीं वुज़ू कंदो आहियां पोइ वरी दुआ बरकातूं तहियतुल वुज़ू जूं पढ़ंदो आहियां बरकातूं पढ़ी दुआ घुरंदो आहियां दुआ घुरण खां बाद में तुंहिंजे मथां सलात सलाम पढ़ी उन खां पोइ बांग ॾींदो आहियां। मुस्तफ़ा फरमाए था इहो ई अमल आहे जेको तोखे जन्नत में वठी वियो आहे। बिलाल खे इश्क हो बिलाल आशिक हो उन छो न ॾिनी। हाणे न मां चवां हे हथ में छा आहे सभु तव्हां नज़र वारा चवंदो अछो रूमाल आहे अंधो चवंदो आहे अलाए कोन्हे। हा बाबा न अंधो छा चवंदो आहे अलाए कोन्हे अछो अलाए कारो आहे पोइ मयार तव्हांजी अंधे जी अंधे जो ॾोहा जो ॾिसे कोन थो। हिन चाचे चिबड़ खे जो हदीसूं यादि कोन्हे पढ़ियो कोन्हे मुतालो कोन्हे रुगो 4 किताब पढ़ी हेॾो होॾो वाइज़नि जा किताब वॾो मुबल्लिग़ सॾाए नबी जे दुरूद ते इनकार पियो करे अंधा क़ुरान पढ़िया त ख़बर पई आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी
मां अलाह नमाज कोन पढ़ा, मां अलाह हज कोन कया, मां ज़कात कोन ॾियां, मां रोज़ा कोन रखा, मां तहज्जुद कोन कया। अवां नमाज़ूं पढ़ंदा हो, इबादत कंदा हो, मां इन इबादतुनि खां पाक आहियां, पर हिकिड़ो कमु तव्हां सां गॾिजी कंदो आहियां, रुगो तव्हां सां न मलाइकनि सां कंदो आहियां। मां रब ऐं मुंहिंजा मलाइक मुहम्मद ते हमेशा हमेशा सलात पढ़ूं था, पढ़ंदा रहंदासूं। अॻिते तो अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ओ ईमान वारो, मां रब तव्हांखे बि चवां थो मुंहिंजे महबूब ते कबी आहे, पर मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जे दुरूद जो टाइम ई कोन्हेगा। जॾहिं खपई तॾहिं पढ़ो, जॾहिं वणई तॾहिं पढ़ो, आज़ान खां अॻे पढ़ो, आज़ान खां पोइ पढ़ो, सुम्हंदे पढ़ो, हलंदे पढ़ो, घुमंदे पढ़ो, खाईंदे पढ़ो, पीअंदे पढ़ो, सुवार आहे त पढ़ो, प्यादल आहे त पढ़ो, हबीब जो दुरूद पढ़ी पढ़ो। ख़ुदा ताला फरमाए थो तूं बि पढ़, मां बि पढ़ां थो। अलाह ताला चवे त मां को टाइम न रखियो आहे, हे थो चवे अॻु में न पढ़ो, तूं अलाह आहे ॻाल्हायो बाबा। अलाह थो चवे जॾहिं वणेव तॾहिं पढ़ो, हे थो चवे आज़ान खां अॻे न पढ़ो। मनो करे त अलाह करे न बा ॾाढे ॻाल्हि। अवान खे चओ त मनो ॾेखारियो त असां तव्हांखे न ॿुधूं। इनशा अल्लाह ताला क़यामत ताईं मनो साबित करे कोन सघंदा, बल्कि सुबूत आहे त मुंहिंजे हबीब करीम ते सलातो सलाम पढ़ंदा रहिजो। अल्लाह ताला तव्हां असांखे हबीब जो सचो इश्क नसीब फरमाए, महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए, हबीब खे पंहिंजो हाकिम मञो, नबी करीम खे बा अख्तियार मञो, नबी करीम खे अबे अम्मा खां वधीक मञो, नबी करीम खे मथां जहान खे घोर करे छॾियो, सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे पंहिंजे लाइ हाज़िर नाज़िर मञो। अवां जे पाड़े में हिकिड़ो मदरसो हो, हेॾां हाणे आहे अलाए कोन, हाजी मोहम्मद हसन चांग जो हुयो न मदरसो, कुझु वक़्तु मां बि पढ़ियोसि हिते, सम्झो था न। कुझु वक़्तु वरी नगर खान जे ॻोठ में मदरसो हाजी मरहूम अली ने ठारायो, उते बि पढ़ियोसि, पर मुंहिंजो मुर्शिद कामिल हो, मूंखे बचाए वरितई। मुंहिंजा अदा उन ज़माने में सादगी हुई, सादगी, सम्झो था न साईं। असांजो मरहूम ॾाढो हिते पोड़ा पोड़ा घणा वेठा सुञाणंदा हुनखे, हो दरवेश माण्हू हो, हुनजे लेखे ड्रिघी ॾाढ़ी मौलाना माशा अल्लाह, हिकिड़ो ड्रिघी ॾाढ़ी वारो ॾाढे हो सखर मूं थेलो खसे हो, रुगो एतबार ते सो हे बि साईं मुला ड्रिघी ॾाढ़ी माइटनि में अचूं वञूं, मदरसो खुलियो पियो आहे। ॾाढे चयो बाबा हाफ़िज़ थो तोखे कयां, मौलवी थो तोखे कयां, वठी थो हलां। बाबा छॾ हली, मुंहिंजा अदा मूंखे छॾियई मदरसे में, 8 ॾिहाड़ा कोन गुज़रिया, 8 ॾिहाड़े ॻोठ पहुतुसि मोकल ते, माइट वठी विया, लठ पई लॻे, यारी हराम, उर्स हराम, मीलाद हराम, या रसूल अल्लाह न कयो। ॾाॾी ॾाॾे अबे अम्मा जो हिनखे छा थी वियो, अब सम्झो था अलाए न, वेल ॿारे ॾिनई। ॾाॾे जो बा छा थी हुई, भला उस्तादनि सेखारियो आहे, उस्ताद था चवनि ॼण छॾियो थी। ॾाॾो चयो भरिसां खुटल मांखे कहिड़ी ख़बर, वहाबी हन खे त ओ मुंहिंजा अदा हिते पढ़ाईंदो हो मौलवी मोहम्मद, मैंने मौलवी साहब मोहम्मद हसन जे मदरसे में मौलवी अली मोहम्मद नालो, खटरी ज़ात जो हो, हाणे सॾाए थो पाण खे सूमरो, हाणे सूमरे मां फिरी वरी थियो हक़ानी। अब सम्झो था न, उन हिकिड़ो किताब लिखियो आहे माज़ अल्लाह माज़ अल्लाह, नकुले कुफर कुफर नबाशद, लिखई त मुहम्मद अण पढ़ियो हो, माज़ अल्लाह लिखई त मुहम्मद करीम खे न को ईमान जी ख़बर न का क़ुरान जी ख़बर। चओ अस्तग़फिरुल्लाह ताला, चओ अस्तग़फिरुल्लाह ताला रबी, अल्लाह ताला शल पनाह ॾे। उन जो पुटु वरी मुल्ला डीज़ल जो सेक्रेटरी आहे, सम्झो था न, उन मुल्ला नाहकानीअ जो पुटु डीज़ल मुल्ला जो सेक्रेटरी बणियो थो अचे पियो, उहो वॾा वाइज़ कंदो थो अचे। उन मुंहिंजा अदा महबूब जे शान में गुस्ताखी कई आहे त मुहम्मद अण पढ़ियो हो, ईमान जी क़ुरान जी ख़बर कान हुई। ख़ुदा जो कसम आहे, ईसा ॼमे थो अमर जे झोलीअ में आहे, बिना पीउ जे ॼाओ आहे, क़ौम तुहमत हई आहे। ओ इहा मरियम ॿार काथो आंदी, कुआरीअ माउ खे पुटु किथां आयो। बीबी मरियम रोई अल्लाह खे चवे थी मौला ॾिनो बि तो आहे, क़ौम खे छा चवां। रब थो चए तूं न ॻाल्हाए, बचे ॾे इशारो कर, पाण ई ॻाल्हाई। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत बीबी मरियम खां पुछनि था काथो आंदी, हज़रत बीबी मरियम फ़ाशारत इलैहि, ईसा ॼाओ हिकिड़े ॾिहाड़े जो आहे, अम्मा जे झोलीअ में आहे, इशारो थी करे मां सां न ॻाल्हायो, हिन सां ॻाल्हायो। क़ौम थी चवे क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया। ओ मरियम हिकु कुआरी आहे, ॿियो ॾोह कयो थी, कुआरीअ खे पुटु ॼाओ आहे, वरी असां सां मश्किरूं थी करी त ॿार सां ॻाल्हाए, अॼोको ॼावल ॿार काथो ॻाल्हाईंदो। क़ौम जो इहो चवणु ऐं अल्लाह जे नबी अम्मा जे झोलीअ में ॻाल्हायो आहे।
कुरान तो चवे इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया। रब तबारक व तआला जी ज़ात जो कुरान तो चवे मां ते तोहमत लगी आ ईसा हिक ॾींहं जो ॼावला अम्मा जे झोलीअ में चवे थो ओ मुंहिंजे अमड़ खे तोहमत न हणो, मुंहिंजी अमड़ पाक आ, मां जहिड़ो तहिड़ो कोन आहियां, कुरान जो इंजील जो हाफ़िज़ थी नबी बणिजी आयो आहियां। रुगो नबी न आहियां वजालनी नबिया औसानी बिज़्ज़फ़िस सलात वज़ ज़कात मां दुमतु हय्या। ऐं अल्लाह मूंखे इहा बि वसियत कई आहे ईसा जेसीं ताईं जहिड़ो हुजे नमाज़ ज़कात जी माण्हुनि खे वसियत पियो कजां। माण्हुनि जा वात पटिजी विया त ॼावल ॿार आहे अम्मा जे झोली में ॻाल्हाए थो। हाणे सच ॿुधा ईसा जो शान मथे या मुहम्मद अरबी जो शान मथे? ॾाढे ॻाल्हाए मुंहिंजे नबी जो शान मथे आहे न। अरे जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदारन सरदार सुहे साबिल सत में मुंहिंजे मस्जिद मणिया दौर वो चारई चङा चौधार पर वाहे कांदा हबीब सी। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई हावद ख़ास खलके मुहम्मद मुकाई कलमो त करीम मते चिटो चायाई अन मौला का व अंत महबूबी ये उताई पो लिखी ॾिनाई भई सराहूं सैयद खे। ईसा मूसा 1.25 लख नबी मुंहिंजे मुहम्मद जे लाइ दुआऊं घुरंदा विया मौला असांखे रसूलुल्लाह जो उम्मती बणाए, असांखे हबीब जे उम्मत में शामिल कर। ईसा अम्मा जे पेटा ॼाओ आहे ॻाल्हाए थो इंजील जो हाफ़िज़ बणिजी आयो आहे पर मुल्ला न हकानी खटी थो चवे त मुहम्मद अरबी खे न का ईमान जी ख़बर हुई न का क़ुरान जी ख़बर हुई। ओ बेईमान उहो को तव्हांजो नबी हूंदो, असांजे मुहम्मद खे त ख़बर आहे पर पीरान पीर बि 18 थी पारा माउ जे पेटा यादि कयो आयो। गौस पाक जी मशहूर करामत आहे न अमर जे पेटा आयो आहे त 18 थी पारा क़ुरान जा यादि आहिनि। मुल्ला मौलवी हैरान थी पुछनि था त काथे पढ़ियो आहे, जे तो अमर तहजुद पढ़ंदी हुई 18 थी पारा तहजुद जा रोज़ तिलावत कंदी हुई, मां पेट में हुअसि उते क़ुरान यादि करे छॾियो। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ॼाओ आहे रमज़ान जी पहिरीं तारीख़ आहे अम्मा खीर थी पीआरे पई, हज़रत रोज़े वारो खीर नथो पीए, मखदूम इस्माइल ॾे तावीज़ हला वञनि था ओ पिराले वारा साईं तावीज़ ॾे मुहम्मद राशिद ॼाओ आहे पर खीर नथो पीए। वाह पिराले वारा तुंहिंजी नज़र। पिराले वारो फरमाए थो अबा हिनखे जिन्न कोन्हे भूत कोन्हे नज़र कान्हे, अम्मा जे पेटा कसम खणी आयो आहे त रमज़ान में खीर पीअणो न आहे। सिज लहंदो मुल्ला बाग ॾींदो पाण ई मुहम्मद राशिद अमर जो खीर पीअंदो। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह तॾहिं तो जो रोज़ो अचण सां रखियईं। अरे जेको ॼमे नबी जे ग़ुलामनि जो ग़ुलाम उनखे ख़बर आहे रमज़ान जी, उनखे ख़बर आहे क़ुरान जी, ऐं हे मुल्ला नबी लाइ थो चए थो उनखे ईमान ऐं क़ुरान जी ख़बर कान हुई। अल्लाह ताला शल तव्हां असांखे बेईमान खां बचाए छॾे। हाणे टाइम त घणो थी वियो आहे, तव्हांजो इश्क ज़िंदा लॻो पियो आहे पर नमाज़ बि पढ़णी आहे, वरी धुड़ी छुड़ी लॻी पई आहे, सभु कंहिंखे घर ॻोठ कमकार लाइ वञिणो आहे, वरी हयाती आहे त वरी इंशा अल्लाह ताला अचबो इंशा अल्लाह ताला। हे किताब आहे नमाज जे मसइलनि जो तोहफ़तुल मोमिनीन, सिंधी ज़ुबान में अॼु ताईं अहले सुन्नत कंहिं बि किताब कोन लिखियो आहे, हे मूं लिखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह नमाज जा हज जा नमाज जा वज़ूअ जा ऐं इस्तंजे जा पाकाईअ जा पलीती जा नफ़लनि जा इशराक जा तहजुद जा तमामु मसाइल हिन में सलीस अंदाज़ में लिखियल आहिनि। वठो ख़रीद कयो तव्हांखे ख़बर पइजी वञे दीनी मसइलनि जे लाइ। हीउ ॿियो किताब आहे जेको असांजे मदरसे मां हर 3 महीननि खां पोइ साल में 4 किताब निकिरंदा आहिनि, हिन में बि दीनी ॻाल्हियूं ख़रीद कयो। हीउ किताब नी खटरी मौलवीअ जे जवाब में आहे, ॿुधायो न। हाणे जंहिंजे लाइ तव्हांखे चइजे नबी लाइ चयो आहे त ईमान जी क़ुरान जी ख़बर कान हुई, हे उन जे रद में किताब लिखियल आहे, पढ़ंदो इंशा अल्लाह ताला तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो। नमाज जे मसइलनि जो तोहफ़तुल मोमिनीन, सिंधी ज़ुबान में अॼु ताईं अहले सुन्नत कंहिं बि किताब कोन लिखियो आहे, हे मूं लिखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह नमाज जा हज जा नमाज जा वज़ूअ जा ऐं इस्तंजे जा पाकाईअ जा पलीती जा नफ़लनि जा इशराक जा तहजुद जा तमामु मसाइल हिन में सलीस अंदाज़ में लिखियल आहिनि। वठो ख़रीद कयो तव्हांखे ख़बर पइजी वञे दीनी मसइलनि जे लाइ। हीउ ॿियो किताब आहे जेको असांजे मदरसे मां हर 3 महीननि खां पोइ साल में 4 किताब निकिरंदा आहिनि, हिन में बि दीनी ॻाल्हियूं ख़रीद कयो। हीउ किताब नी खटरी मौलवीअ जे जवाब में आहे, ॿुधायो न। हाणे जंहिंजे लाइ तव्हांखे चइजे नबी लाइ चयो आहे त ईमान जी क़ुरान जी ख़बर कान हुई, हे उन जे रद में किताब लिखियल आहे, पढ़ंदो इंशा अल्लाह ताला तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो। हीउ ॿियो किताब आहे हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मलफूज़ात ऐं मकतूबा शरीफ़ सवाने हयात आहे। अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं पढ़ंदो इंशा अल्लाह ताला ख़ुदा तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाईंदो। हाणे दुआ ख़ैर घुरबी, सभई पंहिंजी जॻह ते वेही दुआ घुरो, आमीन चओ अल्लाह जे दरगाह में, अल्लाह तबारक व तआला सभिनि जा बेड़ा पार फरमाए। दुआ खां अॻु में
हिकिड़ो दुआ खां अॻु मेरे जो चिठी जो जवाबु ॾेई छॾियो, मतां कंहिंखे हसरत रहिजी वञे त जवाबु न मिलियो। ठीकु आहे न बाबा, हाणे वेहो तव्हांखे जवाबु ॿुधायां। हा नालो बि खणा थो, वेहजो बाबा वेहजो, चिठी पढ़ो, सलाद बुलंद आवाज़। सलाद बुलंद आवाज़। आसान ॻाल्हि आहे, का वॾो मसइलो कोन्हे, मुंहिंजो को वॾो मसइलो हूंदो, सवली ॻाल्हि आहे। ख़त में ऐं दुरूद जे बारे में पुछियो वियो आहे त जेके माण्हू नबी पाक जे ज़माने खां वठी अॼु ताईं गुज़ारे विया आहिनि, उन्हनि खे जेको ख़त्मो ॾियारबो आहे इहो पहुचे थो या न। मुंहिंजा अदा अलाह पाक जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात जो वाइदो आहे, तवजो कयो त अव्हां दुनिया में जेका बि ख़ैर ख़ैरात वग़ैरह कंदा आहियो ऐं उनजो ईसाले सवाब कंहिं बि मैयत जे रूह खे कंदा आहियो त उहो ताम त तव्हां सॼो खाई, सम्झो था अलाए न, उहो ताम कंहिं खाधो, असां खाधो। क़बर वारे खे छा पहुतो, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था अव्हां जो को ताम खाधो उन जहिड़ो ताम अल्लाह तबारक व तआला जन्नत जे थांवनि में जन्नत जो ताम मलाइकनि खे ॾींदो आहे त इन थांव में खणी मैयत खे क़बर में पहुचायो, क़यामत ताईं पियो खाईंदो। उहो जन्नती ताम हूंदो आहे, जन्नती थांव में हूंदो आहे, मलाइक जन्नत मां खणी क़बर वारे खे उनजो नेमल बदल जेको दुनिया में तव्हां गोश्त पचायो जन्नत जो गोश्त मिलंदो। जन्नत जी मानी दुनिया में मानी नहीं, जन्नत जी मानी हुनखे मिलंदी। इन खां अलावा हुनखे वरी मज़ीद सवाब बि ख़ुदा ताला अता फरमाईंदो आहे। तव्हांजे करे ईसाले सवाब, ख़त्मो, दुरूद, चालीहो, जुमाणो, ॾहाको, सालानो, बरसी, यारहीं, मीलाद वग़ैरह जो कुझु बि कंदा हो, इहो सॼो सारो सवाब अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाईंदो आहे। दुआ कयो ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। अवां हे सुवाल पुछो अथनि हिकिड़ो, हे ॿुधो पोइ वेहो। हज़रत पीरान पीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी जो शान हज़रत अली खां मथे आ या न? अञा के आहिनि कल जुग ताईं कापड़ी, अव्हां खे अञा ख़बर कान्हे, नाराज़ त कोन थींदो न? ॿुधो बाबा, ॿुधो बाबा, असांजे किताबनि में हिकिड़ो किताब आहे जंहिंखे चइबो आहे यूसुफ ज़ुलेखा, फारसी में आहे, असांजे मदरसनि में पढ़ाइबो आहे। हिकिड़ो बिरोही तालिब हो, बिरोही नाराज़ न थियनि, बिरोही तालिब हो, उन मदरसे में हो यूसुफ ज़ुलेखा जो किताब पढ़ियो। 12 महीना थी विया किताब पढ़ाए जो पूरो थियो त हुन बिरोही शागिर्द उस्ताद खे चयोसीं मसइलो ॿुधाए। चए कहिड़ो? चए ज़ुलेखा नर हो की न मादी हो? सम्झ में ॻाल्हि आई आहे कोन? ज़ुलेखा नर हो की न मादी हो? हुनजो बाबा मां तो ख़ुबज़ोर आहियां, हालां तूं मां ख़ुबज़ोर आहे। 12 महीना किताब पढ़ियो थी ख़बर कान्हे, अवां जी अछी ॾाढ़ी थी वई आहे, कंहिंजी 50 साल अञा ख़बर कान्हे का त पीरान पीर जो शान मथे या अली जो शान मथे। बाबा हज़रत अली अल मुर्तज़ा ऐं पीरान पीर में निस्बत ॿुधायांव, हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह अली जो बचड़ो आहे। कंहिंजो बचो आहे? शेरे ख़ुदा जो। हाणे तव्हां ॾिसो अबे जो शान मथे या बचे जो शान मथे? मीरा मुर्शिद मुंहिंजा जीलानी जनाब मूसा खौसन खारजी से थियन खर ख़राब, हाणे सुल्तानी शिताब करका मार मुरीद ते। मीरा मुर्शिद मुंहिंजा अच जो अली शेर, मीरा मुर्शिद मुंहिंजा जीलानी जलील। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैह त कामिल वली आहे न बा, उनजे विलायत में त कंहिंखे शक कोन्हे न को। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, मीरा शाह मदद कर अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ़ चवे भर पाज़ीअ दे पेर, हाणे औलाद अली शेर करका मार मुरीद ते। ख़ुदा जो कसम आहे, हिक तरफ़ अली पीरान पीर जो बाबो आहे, ॿिए तरफ़ वरी मुहम्मद जो सहाबी आहे। छा चओ? मुहम्मद जो। ख़ुदा जो कसम आहे, सॼे जहान जा गौस कुतुब वली कंहिं नंढड़े खां नंढड़े सहाबी जहिड़ा नथा थी सघनि। अली त पंहिंजी जॻह ते अली शेर ख़ुदा आहे। अलीअ जो शान अल्लाह ताला वॾो कयो आहे, पीरान पीर रहमतुल्लाह अलैह उन जे सदके शान वारो थियो आहे। सम्झो था न? ऐं हीअ ॿी चिठी आख़िर में हिन जे बि बारे में तव्हांखे ॿुधाए छॾियां। मसइला अहिड़ा पुछो जेके कम जा हुजनि। मौलवी साहब महिरबानी करे असांखे ॿुधायो त लाइफ स्टेट इंश्योरेंस में पॉलिसी कराइण जाइज़ आहे या न?
रहिया पिया हो त चे मुफ्ती ते मसइलो पुछऊंसि। शुक्र आहे। तव्हांखे छा चवंदा आहिनि? बाबा तव्हां असां वटि 2-3 लख जमा करायो त तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा बच्चा सुखिया थींदा। इहे न साईं, इहे तव्हांजा पैसा असां वटि पिया हूंदा फंड में, पोइ तव्हांजो मरी वियो, एक्सीडेंट थियो, लख जी पॉलिसी आहे त लख ॾींदासीं, 2 लख जी पॉलिसी आहे त 2 लख ॾींदासीं, पोइ भली तव्हां अधु किस्त ॾियो, 2 किस्तूं ॾियो, मरी पोइ लत बस लटारे वञे, तव्हांजा बच्चा सुखिया थींदा। सच ॿुधाइजां, रिज़्क़ रज़ाक़ अलाह जे हथ में आहे, लाइफ वारनि जे हथ में आहे। पोइ तूं अलाह पाक ते रखो न, लाइफ वारा तोखे छा करे ॾींदा? कुझु कोन करे ॾींदई। थी सघे थो या पैसा तोवारा खाई वञनि। लाइफ स्टेट जेका एजेंसियूं आहिनि, इन्हनि जो सॼो सिस्टम व्याज जो आहे। व्याज खाइण वारे जे लाइ नबी पाक फरमायो आहे, हुनखे 70 गुनाह थींदा आहिनि, 69 ॿिया गुनाह आहिनि, हिकिड़ो गुनाह नंढे खां नंढो आहे। या रसूल अल्लाह 70 गुनाह आहिनि ते हाओ, 69 वॾा आहिनि ते हाओ, हिकिड़ो नंढो आहे ते हाओ। पाण फरमाए था व्याज खोर जो नंढो गुनाह केतिरो आहे? पाण फरमाए था नंढे खां नंढो व्याज खोर जो गुनाह इहो आहे ॼण सॻी माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे ॾियो। सॻी माउ सां बैतुल्लाह में ज़िना थो करे, इहो आहे व्याज खोर जो गुनाह। हाणे तव्हांजी मर्ज़ी वणेव त व्याज वठो, नालो रखोसि कमीशन, नालो रखोसि ताईं हुनजे मथां का ॿी शइ, नालो रखोसि को मुंहिंजा मुनाफ़ो। नाले रखण सां का शइ हलाल हराम कान थींदी आहे। हक़ीक़त खे ॾिठो वेंदो आहे, व्याज बि हराम आहे, कमीशन बि हराम आहे, इहा लाइफ स्टेज वारनि जी पॉलिसी बि हराम आहे। रब तबारक व तआला शल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे साईं शाह साहब जन खे अर्ज़ु कंदासीं, उहे असांजे लाइ, तव्हांजे लाइ, सॼी जमात लाइ दुआ घुरंदा। साईं जे लाइ बि ख़ुशूसी दुआ घुरो, अलाह ताला साईं खे सिहत अता फरमाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो अॻे ई खीर वरी खंडु पइजी वई। अहल बैत जीलानी वरी पंहिंजे बच्चनि खे क़ुर जी तालीम ॾियारी अथई। हिक जे जाइ ते 2 हाफ़िज़ बणाए छॾी। ख़ुशामद नथो कयां, मूंखे ख़ुशामद ॾांहुं न ईंदी आहे, पर अॼु मौलवी बि पुटनि खे अंग्रेज़ी था पढ़ाइनि। चवनि था असांजो छोरो बि मिस्टर वञी बणिजे, पर हिन पीर खे शाबस आहे जंहिं बच्चा पंहिंजा क़ुर जे हवाले कया आहिनि। हाणे वरी दुआ कयूं त क़ुर पढ़ण खां पोइ वरी आलिम थी वञनि। साईं खे ख़ुदा ख़िज़री हयाती अता फरमाए, सिहत नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए। मौलवी गुलाम रसूल जी तव्हांखे पारत हुजे। अव्हांजे पाड़े में अव्हांजो सुन्नी आल में दीन रहियो आहे। रुगो आमीन दुआ सां कमु न हलंदो, कुझु खीसा बि खोलजो। मदरसे खे ज़कात, ख़ैरात, कुर्बानी, अन्न जी मुंद में, फिटुनि जे मौसम में मदरसे जो तावन कंदो। हे मौलवी साहब, तव्हां वटि पिनण कोन ईंदो, पर तव्हां हिन वटि पर हली अची फी सबीलिल्लाह ख़र्च कंदो, इंशा अल्लाह तबारक व तआला ही अहले सुन्नत जो अदारो आहे। ख़ुदा कंदो हे कारखानो आहे, क़यामत ताईं आलम हाफ़िज़ निकिरंदा रहंदा। अव्हांजो सदको जारिया हलंदो रहंदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सखी जो दुआ करो। अल्लाह आमीन। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके सां जो दुआऊं क़बूल फरमा। या अल्लाह असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह असांखे हक़ ऐं नाहक़ जी तमीज़ नसीब फरमा। या अल्लाह असांखे सिराते मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह बे औलादनि खे साल औलाद अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। तंग दस्तनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा। बे औलादनि खे साल औलाद अता फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके गुंबद ख़ज़रा जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। मुंहिंजा मौला हिते जेके मशाइख़ बुज़ुर्ग पीर फ़क़ीर आलम वेठा आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं दराज़ फरमा। उन्हनि खे बीमारनि खां, मर्ज़नि कर्ज़नि खां आजो फरमा। या अल्लाह हिन सॼी जमात जा नेक मक़सद पूरा फरमा। मुंहिंजा मौला असांजे मौलवी साहब जी ख़िज़री हयाती कर, हुनखे दीन मतीन जे ख़िदमत जी वधीक तौफ़ीक़ नसीब फरमा। मौला पाक असां अहले सुन्नत जमात जो बोल बाला फरमा। मौला असांखे दुश्मन ऐं दोस्त जे सुञाणप जूं अखियूं ॾे। मौला पाक असां जो कुझु ॿुधो ॿुधायो आहे त हिते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। बेनमाज़नि खे पको नमाज़ी बणा, बेदीननि खे पको दीनदार बणा। ख़ुसूसन साईं शमसुद्दीन शाह ला दुआ घुरो, अल्लाह हुनखे शफ़ा अता फरमाए। अल्लाह हुनखे ज़िंदगी अता दराज़ फरमाए। अल्लाह ताला हुनजे बचनि खे नेक ऐं सालिह बणाए। अल्लाह ताला हुनजे दरगाह खे क़यामत आबाद फरमाए। मुंहिंजे महबूब मुर्शिद जे लाइ दुआ घुरो, अल्लाह से पीर से सरदार खे वधाए, उनजे मदरसे खे वधाए, उनजे जमात खे ख़ुदा फैज़ वारो बणाए। तमाम औलिया अल्लाह जे फैज़ खे ख़ुदा क़यामत जारी सारी फरमाए। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين। अब हिकिड़ो मुंहिंजो कमु आहे तव्हां में, मूंखे 2 कलाक मथो हणायो त मुंहिंजो बि कमु तव्हां में आहे। कमु कंदो? वाइदो त कयो न।